बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दरिया न्यूज़ प्रोग्राम कश्मीर टाक में आऊं आहियां सुभान कुछ। नाज़रीन, अॼु जंहिं मौज़ू ते गुफ़्तगू कबी उहो आहे गुड्डू थर्मल जी निजकारी ऐं उन समेत ॿिया मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि गुड्डू थर्मल जा। उन्हनि लाइ हवाले सां असांजो पंहिंजो जेको महिमान आहे उनखे जेके दावत ॾिनी आहे उहो कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि। गुड्डू थर्मल पावर हाउस जा रीजनल चेयरमैन आहिनि शमसुद्दीन सोलंकी साहिबु, जन सॼी ज़िंदगी गुड्डू थर्मल जे मज़दूरनि लाइ जेको आहे त जदोजहद कई आहे। अॼु असां उनखे पंहिंजे प्रोग्राम में भली का चऊं था। साईं, तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में वेलकम चऊं था। शमस साहिबु, मुख़्तलिफ़ खोड़ मामलात आहिनि जेके तव्हां सां ज़िक्र कबो, पर सभ खां पहिरियां गुड्डू थर्मल जी निजकारी लाइ तव्हां हिकु तहरीक हलायो पिया, वॾे अरसे खां उहा तहरीक हले पई। सरकार आख़िर निजकारी छो पई करे, उन्हनि वटि कहिड़ो जवाज़ आहे, ऐं तव्हां जेका मुखालफ़त कयो था तव्हां वटि छा जवाज़ आहे आख़िर मुखालफ़त करण जो? सरकार वटि ॿियो जवाज़ कोन्हे। सभ खां वॾो जवाज़ इहो आहे त उन्हनि खे जॾहिं कर्ज़ु खपंदो आहे IMF वर्ल्ड बैंक खां, त वर्ल्ड बैंक ऐं IMF वारा उन्हनि ते शर्तूं लागू कंदा आहिनि, जंहिंमें सभ खां पहिरीं इहा शर्त हूंदी आहे त तव्हां जेके सरकारी इदारा आहिनि उन्हनि खे प्राइवेटाइज़ कयो। ऐं जेकॾहिं इदारनि खे प्राइवेटाइज़ कनि था त लाज़मी तौर ते न सिर्फ़ु मुल्क जो नुक़सानु आहे, आवाम जो बि नुक़सानु आहे ऐं ख़ासि तौर ते असां मज़दूरनि जो नुक़सानु आहे। ऐं जेकॾहिं निजकारी थींदी त वॾे पैमाने ते बेरोज़गारी थींदी, रोज़गार जा ज़रिया जेके आहिनि उहे ख़तमु थींदा। इन जे करे असां निजकारी जी मुखालफ़त कयूं था। तव्हांखे ख़बर आहे त असां को घटि में घटि 8 महीननि खां निजकारी जे ख़िलाफ़ु जदोजहद कयूं पिया। अॻ में बि मुख़्तलिफ़ हुकूमतूं निजकारी कंदियूं रहियूं आहिनि। उन जे ख़िलाफ़ु असांजी यूनियन पूरे मुल्क में एहतजाज कंदी रही आहे। पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हुजे, नवाज़ शरीफ़ जी गवर्नमेंट हुजे, उन्हनि बि निजकारी करण जी कोशिशि कई IMF जे चवण ते। पर उन जे ख़िलाफ़ु जॾहिं यूनियन ऐं मज़दूरनि पूरे मुल्क जे अंदरि एहतजाज कया त उन्हनि खे पंहिंजा फ़ैसिला वापसि वठणा पइजी विया। हाणे बि तव्हांखे ख़बर आहे त हीअ जेका PTI जी हुकूमत आहे, इन्हनि IMF सां हिकिड़ो मुआदो कयो, उहो $7 अरब उन्हनि कर्ज़ु वरितो, उन्हनि खां उन्हनि जूं शर्तूं क़बूल कयूं। तव्हां ॾिठो त हिकु त उन्हनि जा जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि खे हुकूमती उहिदा ॾिना विया, उन्हनि खे जेको आहे सलाहकार मुक़ररु कयो वियो। ऐं उन खां अलावा जेको आहे इहो फ़ैसिलो कयो वियो त जेके पावर प्लांट आहिनि, मुनाफ़ा बख़्श पावर प्लांट, उन्हनि जी निजकारी कई वञे। गुड्डू थर्मल पावर स्टेशन जो जेको 747 मेगावाट जो पावर प्लांट आहे, उन खे निजी शोबे जे हवाले करण जी जेका प्लानिंग कई वई, उन जे लाइ फाइनेंशियल एडवाइज़र मुक़ररु कया विया। उन जे ख़िलाफ़ु असांजी यूनियन सरापा एहतजाज थी। तव्हां ॾिठो त 8 महीननि खां असां तहरीक हलायूं पिया, जलसा, जुलूस, एहतजाजी धरणा ऐं टूल डाउन स्ट्राइकूं कयूं वियूं। ऐं उन जो असरु थियो अलाह जी महिरबानी सां निजकारी हिन महिल ताईं नथी सघी आहे। ऐं हिन वक़्तु कोरोना जो मौक़ो आहे, इन जे करे गवर्नमेंट बि थोरी ख़ामोश आहे। ऐं असां बि उन तरफ़ ॾिसूं पिया त हाणे जेकॾहिं गवर्नमेंट अॻिते वधंदी त असां मज़ीद एहतजाज कंदासीं। हाणे जेको असांजो फ़ैसिलो आहे मरकज़ी यूनियन जो, जेकॾहिं मज़ीद अञा निजकारी जो प्रोसेस कयो वियो त असां मुल्कगीर एहतजाज कंदासीं। अच्छा साईं, बिल्कुलु 5 महीना अॻुवाट गुड्डू थर्मल जी जेका यूनियन जी इलेक्शन आहे उन जी तयारियूं ज़ोर शोर सां सोशल मीडिया ते साम्हूं अचनि पियूं, ग्रुप बंदियूं बि थियनि पियूं। ऐं अक्सर सां ॾिठो आहे, असां बि वॾे अरसे खां तव्हांजी जेको इलेक्शन आहे उनखे कवर कंदा रहिया आहियूं, त इहे मामलात महीने ॾेढ पहिरियों शुरू थींदा आहिनि। पर जॾहिं एॾा वॾा 5 महीना बचिया आहिनि, आख़िर इहा तयारी जे सबबु पोयां कहिड़ा सबब आहिनि, कारण कहिड़ा आहिनि, कहिड़ा हथ इन में मुलविस आहिनि? तव्हांखे ॼाण आहे त हिन वक़्तु असांजे गुड्डू थर्मल पावर स्टेशन जी जेका इंतिज़ामिया आहे, नई इंतिज़ामिया आई आहे, प्राइवेट इंतिज़ामिया आई आहे, सिफ़ारिशी माण्हू आया आहिनि ऐं लाज़मी उहे हिकिड़ा पंहिंजा प्रोग्राम खणी आया आहिनि। ऐं उन्हनि प्रोग्रामनि ते अमल दरामद करण जे लाइ असां उन्हनि जे लाइ वरी रुकावट आहियूं। जो हिन वक़्तु असांजी जेका यूनियन आहे, हिकिड़ा जदोजहद करण वारा नज़रियाती दोस्त आहिनि, त ज़ाहिर आहे उहे जेकॾहिं पावर हाउस जे मफ़ाद जे ख़िलाफ़ु, हिते इलाइक़े जे मफ़ाद जे ख़िलाफ़ु, लोकल माण्हुनि जे मफ़ाद जे ख़िलाफ़ु या मज़दूरनि जे मफ़ाद जे ख़िलाफ़ु कोई बि फ़ैसिलो कंदा त असां लाज़मी उन में मज़ाहिमत कंदासीं। इन जे करे असांखे कमज़ोर करण जे लाइ असांजी जेका इंतिज़ामिया आहे उहा असांजे मज़दूरनि में ग्रुप बंदी करण जी कोशिशि करे थी। छो त जॾहिं बि असांजा इलेक्शन थींदा आहिनि त 2 ग्रुप लाज़मी हिक ॿिए जे साम्हूं ईंदा आहिनि ऐं हिकिड़ी अपोज़िशन बि हूंदी आहे। ऐं उन्हनि असांजे दोस्तनि खे इस्तेमालु कयो थो वञे असांजे ख़िलाफ़ु, ताकी असां जेको आहे मुतासिर थी करे जेका उन्हनि अफ़सरशाही जी जेका प्लानिंग आहे उहा पंहिंजी पूरी करे सघनि। असां उन तरफ़ तवजो न ॾियूं, असां इख़्तिलाफ़नि जो शिकार हुजूं। पर असां अलाह ताला जी महिरबानी सां
सोच सम्झ रखूं था, हिकिड़ो तजुर्बो रखूं था, असां सम्झूं था त इंतिज़ामिया असांखे पाण में विड़ाए करे पंहिंजा नाजाइज़ मक़सदु हासिलु करणु चाहे थी। इन जे करे असां उन तरफ़ घटि तवजो ॾियूं था ऐं पंहिंजे मसइलनि जी तरफ़ पंहिंजे पावर हाउस जे मफ़ाद खे साम्हूं रखंदे, लोकल माण्हुनि जे मज़दूरनि जे मफ़ाद खे साम्हूं रखंदे असां उन तरफ़ वधीक तवजो ॾियूं था ऐं इन जे करे ई असांजे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा मसइला बार बार पैदा कया था वञनि ताकी असां उन तरफ़ उलझी वञूं। पर असां पंहिंजा मसइला बि हल कयूं था ऐं असां उन तरफ़ बि पंहिंजी तवजो खे मरकूज़ रखूं था त को अहिड़ो फ़ैसिलो न थिए जंहिंसां मज़दूरनि जो नुक़सानु थिए ऐं इदारे जो नुक़सानु थिए। अच्छा, बिल्कुलु सही आहे साईं। मैरिज ग्रांट आहे, उन सां गॾोगॾु जेके मुलाज़िम आहिनि जिन जा ॿार शादीशुदा आहिनि या नौजवान औलाद आहे, उन्हनि लाइ हिकिड़ो फ़ैसिलो साम्हूं अचे पियो त उन्हनि खे कॉलोनी खां ॿाहिरि कढो, कॉलोनी में एंट्री उन्हनि जी बंदि कयो। उन बाबति तव्हां जेका यूनियन आहे उन कहिड़ी हिकमत अमली ठाही आहे ऐं जुदोजहद आख़िर अगरि उहे मामिलो तव्हां जेका इंतिज़ामिया आहे उहा नथी मञे त तव्हां कहिड़ो दग अख़्तियार कंदव? हाणे रिसेंटली जेको आहे असांजी इंतिज़ामिया हिकिड़ा ॿ चारि सर्कुलर बि कढिया, ऑर्डर बि कया। उन में हिकिड़ो इहो हुयो त जेके मुलाज़िम हिते कॉलोनी में रहनि था पिया उन्हनि जा शादीशुदा ॿार बि कॉलोनी में नथा रही सघनि ऐं उन्हनि जा भाउर ऐं भेनरूं बि जेको आहे उहो कॉलोनी में नथा रही सघनि। इन जे लाइ असां यूनियन इहो सोचियो त असां वटि हिते जॉइंट फैमिली सिस्टम आहे। असां सिंधी माण्हू आहियूं, जॉइंट फैमिली सिस्टम आहे असांजो ऐं असांजे हर घर में भाउर बि रहनि था, शादीशुदा ॿार बि रहनि था। असां पंहिंजे भाउरनि खे, पंहिंजे शादीशुदा ॿारनि खे कढी नथा सघूं। इन सां असां भरपूर इख़्तिलाफ़ कयो आहे पंहिंजी इंतिज़ामिया सां। उन खां अलावा जेके असांजा मुलाज़िम जिन वटि डबल क्वार्टर अलाट थियल आहिनि ऐं जिन वटि नंढा घर हुया ऐं उन्हनि जूं फैमिलियूं वधी वियूं, यूनियन कोशिशि कई, काफ़ी असांजा घर ख़ाली हुया त असां पंहिंजे वर्करनि खे डबल घर अलाट करायासीं। उन्हनि जा 4 कमरा थी विया ऐं उन्हनि जी फैमिली जेका आहे उहा कुशादगी सां रहे पई। उन खे बि ख़तमु करण जी जेको आहे मैनेजमेंट जे तरफ़ां कोशिशि कई पई वञे। उन खां अलावा बिजली जो जेको हिते बहरान हूंदो आहे हिते असांजे पाकिस्तान में में घटि गुटू पावर हाउस में असां कोशिशि कंदा आहियूं त उहो बहरान घटि हुजे ऐं उन खे बि घटि जेको आहे असांजे लाइ मसइलो पैदा करण जे लाइ इहो बि फ़ैसिलो कयो वियो त साईं जेको आहे 1 खां 10 स्केल ताईं हिकिड़ी एसी ऐं वरी जेको आहे पंहिंजो 11 खां 16 स्केल ताईं 2 एसियूं। अहिड़े नमूने सां उन्हनि हिकिड़ो प्लान ठाहियो आहे ऐं आईंदा जे लाइ जेको आहे उन जी बाक़ाइदा बिलिंग बि कई वेंदी ऐं एक्स्ट्रा यूनिट जेके आहिनि उन्हनि जी पेमेंट बि वरिती वेंदी। त अहिड़े क़िस्म जा मामला जेको आहे करे असांखे इंतिज़ामिया परेशान करण जी कोशिशि करे पई। ऐं ॿियो मैरिज ग्रांट जी जेका तव्हां ॻाल्हि कई त इहो मैरिज ग्रांट असांजी यूनियन मंज़ूरु करायो त असांजा जेके मुलाज़िमनि जा ॿार आहिनि उन्हनि जी जॾहिं शादी थींदी आहे पहिरियों 20,000 रुपया जेको आहे मैरिज ग्रांट मिलंदी, हाणे जेके असांजा हिकिड़े ॿार जी मिलंदी। हाणे असांजी यूनियन इहो फ़ैसिलो करायो आहे त हिक जे बजाए 2 ॿारनि खे मिलंदी ऐं जेके असांजा सर्विंग एम्प्लॉइज़ आहिनि उन्हनि खे 1 लख रुपयो फ़ी ॿार जी शादी जो मिलंदो ऐं रिटायर मुलाज़िम या जेके असांजा फोती मुलाज़िम आहिनि उन्हनि जे ॿारनि जी शादी जो 2-2 लख रुपया 2 ॿारनि जा मिलंदा। त हाणे कम अज़ कम जेको आहे असां कोई 250-300 माण्हुनि खे जॾहिं अथॉरिटी ऑर्डर कया असांजी जेका BOD आहे जेनको होल्डिंग कंपनी जी उन बि एडॉप्शन करे छॾी। उन खां पोइ जेको आहे कम अज़ कम को 250-300 माण्हू वठी चुका आहिनि। उन खां पोइ हिननि खे यादि आयो आहे हाणे इहो जेको आहे न असांखे हिनखे रिव्यू करणु खपे। हे त जेको आहे सभिनी खे मिले थो ऐं जेके पुराणा जेके असांजा रिटायर आहिनि या फोती मुलाज़िम आहिनि उन्हनि खे 20,000 मिलणु खपनि, उन्हनि खे 2 लख रुपया न मिलणु खपनि। उन जे करे हाणे जेको आहे रुकावट पैदा कई अथऊं। इन्हनि सभिनी मसइलनि जे करे ॿिया बि कुझु मसइला आहिनि जेके जीअं असांजे मुलाज़िमनि जी प्रोमोशन आहे, मुलाज़िमनि जी टाइम स्केल अपग्रेडेशन आहे ऐं मुलाज़िमनि जी रेगुलराइज़ेशन आहे। अहिड़े क़िस्म जा ॿिया बि मसइला आहिनि। असांजा इस्पताल जा मुलाज़िम आहिनि उन्हनि जी घरनि जी अलाटमेंट जो मसइलो आहे त उन्हनि खे चवनि था त इन्हनि खे स्टैंडर्ड रेट ते अलाटमेंट कयूं, जॾहिं त पूरे पाकिस्तान में जेके असांजूं इस्पतालूं आहिनि उन्हनि जा मुलाज़िम आहिनि ऐं उहे कंपनियूं घरनि जा जेके किराया आहिनि उहे जेके हाउस रेंट आहे उहो वठंदियूं आहिनि। हिते असांजी मैनेजमेंट जेको फ़ैसिलो कयो आहे त इन उहो स्टैंडर्ड रेट वरितो वञे, उहे बि असांजा मुलाज़िम आहिनि या असांजे लाइ उते वेठा आहिनि। अहिड़े क़िस्म जा मसइला पैदा कयूं जंहिंजे करे असांजी यूनियन उन्हनि खे बार बार लिखत में बि नोटिस ॾिना, डिमांड नोटिस ॾिनो त असां सां ॻाल्हियूं कयूं। जॾहिं असां सां ॻाल्हि ॿोल न कयूं
त असां जेको आहे 5 तारीख़ जेका अॼु मई जी 5 तारीख़ आहे, असां पंहिंजी मैनेजमेंट खे जेको हड़ताल जो नोटिस ॾिनोसीं, एहतजाज जो नोटिस ॾिनोसीं त असां सां वेही करे इन्हनि मसइलनि ते ॻाल्हायो, इहे मसइला असांजा हल कयो। ॿी सूरत में असां पुरअमन हड़ताल कंदासीं, एहतजाज कंदासीं, जंहिंजे नतीजे में हाणे अॼु खां असां सां असांजी मैनेजमेंट ॻाल्हियूं शुरू कयूं आहिनि। ॻाल्हियूं असांजूं पॉज़िटिव अंदाज़ में हलनि थियूं, काफ़ी असांजा मसइला हल करण जे लाइ तयारु थी विया आहिनि। जेकॾहिं असांजा मसइला हल कंदा त असांखे एहतजाज करण जी ज़रूरत न आहे, जेकॾहिं मसइला हल न कंदा ऐं असांखे ईअं टाल मटोल कंदा त पोइ लाज़मी तौर ते असां एहतजाज कंदासीं। वॾी वॾी महिरबानी शमसुद्दीन सोलंकी साहब। नाज़रीन, तव्हां असांजे रीजनल चेयरमैन आहे गुड्डू थर्मल जा शमसुद्दीन सोलंकी साहब, उन्हनि जी गुफ़्तगू ॿुधी त इंतिज़ामिया हथ वठी करे मसइला पैदा करे थी त जीअं ही जेके मज़दूर आहिनि पंहिंजे जेके जुदोजहद कनि था उनखां पासीरा रहनि ऐं पंहिंजे मसइलनि में उलझल रहनि। अॼु असांखे ॾींदा इजाज़त, वरी ईंदड़ कंहिं प्रोग्राम में कंहिं ॿिए महिमान सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं अल्लाह भाई।